मां हरगिज़ इहा शादी थियण न ॾींदुसि। मां चने सर के छाए में ज़हर ॾेई मारींदुसि। दे तने सर तुझी थे न खाधी त पोइ इहा ॻाल्हि त आहे। पोइ तूं कुझु सोचे ॿुधाए। सोचे मां ॿुधायां इहो त मूं तुंहिंजो आहे सोचण वारो निभोड़ो बि मां सोचे ॿुधायां। अस्सलाम वालेकुम मुंशी साईं दादा। वालेकुम अस्सलाम। छो आयो आहे? कीअं आयो आहे? तोखां हिकिड़ी सलाह वठणी हुई। वे अकेलाई में ॻाल्हाइणो आहे। हिकु थारियो कोन्हे। अरे मुंहिंजो बॉडीगार्ड आहे बॉडीगार्ड इहे सभु मुंहिंजी खल आहे। चओ चने सर के ज़हर ॾियणो आहे। ॿुधाए त कीअं ॾियांसि? छो? गुलचंद सां शादी मुंहिंजी थियणी हुई। विच में ट्रुंब को हिन आयो आहे। ॿुध जेको गुड़ सां मरे न उनखे ज़हर न ॾिबो आहे बाबा। चने सर गुड़ खाइण सां मरी वेंदो। अरे दा ॻाल्हि ॿुध। राणो मोआ बाबा चनेसर जे ट्रैक्टर ते ट्रैक्टर गुम कयोसि त चनेसर टको बि न लहे। पर मुंहिंजी मूंखे त ट्रैक्टर हलाइणी न ईंदो। बाबा ट्रैक्टर हलाइण को ॾुखियो थोरी आहे। चाबी हणी स्टार्ट कर पोइ उहो हैंडल सां हीअं वेठो कर। पर चाबी मिलंदी कीअं? ॿुध चाबी तोखे टिलू चोराए ॾींदो बाक़ी कम तूं कंदे। हा टिलू हिदा तूं परवाह न कर। नंढड़ियुनि शयुनि चोराइण में मूंसां को बि मुक़ाबिलो नथो करे सघे। ॿुध पर जॾहिं सुभाणे पकड़िजी पए त मुंहिंजो नालो न खणजांइ। हा छो? ॿुध टिलूअ जा 7 खून कयल अथई। पोइ टिलू तोखे कोन छॾींदी। हा इहो सम्झी छॾ। हा टिलू ठका जो बंदूक कढाईंदो सां 8 खून थी वेंदो। कसम आहे मां छा जो कंहिंसां बि न कंदुसि। तूं रुगो चाबी चोराए ॾे। तोखे उन ई राति चाबी चोराए ॾिबी जे राति तूं ट्रैक्टर कढंदे।
अरे चुप तक क्यों अरे चुप तक क्यों हिन महिल ताईं असांजे वेड़े में कंहिं चोरी न आहे कई अरे चोर जा पुट लाहे बुट कि न लाहे मां लाहे बुट लाहे बुट लाहे अरे मथे कर मां मथे मुक वफाऊं मुंतज़िर